بسم الله الرحمن الرحيم. मञूं था ज़माना हथें ख़ाली आहियूं पर लोभ लफ़्ज़नि सां मोड़े सघूं था। सितमगर जो घर घासलेट अॻे ई चपन में उमाणियूं लिकायो वधूं था। असां गुफ़्तगू जे लाइ गुज़ारिश कंदासीं ख़ूबसूरत वीचार वंडण जे लाइ असांजी भेण मोहतरमा इख़्तियार बेगम साहिबा। स्टार्टिंग में प्लेटफॉर्म ॾिनो ह्यूमन राइट यूनिटी फोरम वारनि असांजी जेका स्टार्टिंग में एज़ अ सोशल वर्कर जेका सुञाणप कराई ह्यूमन राइट वर्क कराई ऐं जेके बि इशूज़ बंदड़ इशूज़ लाड़काणे में हुजनि लाड़काणे खां ॿाहिरि हुजनि कोशिशि इहा ई हूंदी आहे त मैडम सलमा भुट्टो साहिबा ऐं मां ऐं मुंहिंजा ॿिया ॿाहिरि आहिनि एडवोकेट जा लेडी एडवोकेट गॾिजी करे उन मामलनि खे अॻिते रिज़ॉल्व करण जी कोशिशि कयो। त जेको थियो असांजो वायरस वारो करोना वायरस वारो जेको सिस्टम जेको बि हलियो असांजी कोशिशि इहा ई रही त असां पंहिंजे मदद पाण माण्हुनि जी हेल्प कयूं ऐं कोशिशि कयूं त जीअं माण्हुनि खे घर ते मोटियूं उन्हनि खे जेका रिलीफ हुजे।